ढरकी में सहकार पब्लिक सेक्रेटरी स्कूल पारां सिंध एजुकेशन फाउंडेशन सेफ जी सहकार सां हिकु शानदार साइंस ऐं आर्ट्स स्टेम नुमाइश मुनक़द कई वई। हिन तक़रीब जो बुनियादी मक़सद शागिर्दनि में साइंसी शऊर, तख़लीक़ी सलाहियतनि ऐं मुक़ाबले जी जज़्बे खे हथी वठणु हो। नुमाइश में मुख़्तलिफ़ स्कूलनि जी शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई ऐं रांदियुनि, सक़ाफ़त ऐं जदीद साइंस जी मौज़ुअनि ते पंहिंजा तयारु कयल प्रोजेक्ट्स पेश कया। शागिर्दनि जी जदीद साइंसी मॉडल्स खे शिरकत कंदड़नि पारां तमामु घणो साराहियो वियो। तक़रीब में तइलीमी, समाजी ऐं इल्मी हलक़नि सां वास्तो रखंदड़ अहम शख़्सियतुनि शिरकत कई, जिन में असिस्टेंट प्रोफेसर मोहम्मदीन राडेड़ी, ज़हूर लखण, नूर नबी, आरिफ जट, फाइक अली राडेड़ी ऐं ॿिया तइलीमी ऑफिसर, हेड टीचर्स ऐं समाजी अॻवान शामिल हुआ। मुक़ाबले में शफ़ाफ़ियत लाइ 3 माहिर जजिस ते मुश्तमिल पैनल जोड़ियो वियो हो। जजिस पारां शागिर्दनि जी महिनत ऐं क़ाबिलियत जी बुनियाद ते पहिरीं, ॿीं ऐं टीं पोज़ीशन हासिल कंदड़ टीमनि खे इनाम ॾिना विया। प्रोग्राम जी इंतिज़ामी कमेटी सहकार पब्लिक स्कूल जी मेंबरनि अलरायो राडेड़ी, सलीम कांजो, शाह मोहम्मद जोनू, असद अली राडेड़ी ऐं सागर राडेड़ी सभिनी मौजूद महिमाननि जो इस्तक़बाल कयो ऐं खेनि सिंध जी अज़ीम सक़ाफ़त जो तोहफ़ो अजरक पेश कया। आख़िर में इंतिज़ामिया पारां समूरो शिरकत कंदड़ ऐं उस्तादनि जो शुक्रियो अदा कयो वियो ऐं उन अज़म जो इज़हार कयो वियो त मुस्तक़बिल में बि शागिर्दनि जी ज़हनी ऐं इल्मी वाध वेझ लाइ अहिड़ियूं सरगर्मियूं जारी रखियूं वेंदियूं।